हैदराबाद में करप्शन के खात्मे वारी ख़ास अदालत शहरीअ खां रिश्वत वठण ऐं जालसाज़ी वारे केस में सिजावल जे ॿिनि तपेदारनि समेत 3 ॼणनि जी गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत मंज़ूर करे छॾी आहे। तपेदारनि अली लोहार, मंज़ूर शाइर ऐं क्लार्क महबूब ख्वाजा वकील ज़ुल्फ़कार अब्बासी मार्फत ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। अदालत वकील जा दलील ॿुधण बाद 3 ॼणनि खे 1-1 लख रुपयनि जा मजलका जमा करण जो हुकुम ॾींदे संदन हफ़्ते लाइ अबूरी ज़मानत मंज़ूर करण जो हुकुम ॾिनो। वाज़िह रहे त एंटी करप्शन पुलिस सर्कल ठठो पारां मोहम्मद हबीब नाले शहरी जी फ़रियाद ते तपेदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो हो। फ़रियादी केस में मौक़ुफ़ अख़्तियार कयो त 3 ॼणनि दाख़िला लाइ 80,000 रुपया रिश्वत वरिती, जॾहिं त ॼाणायल अमलो मुबैना रिश्वत एवज़ जाली दाख़िलाऊं भी कंदो रहे थो। रिश्वत ऐं जालसाज़ी जो केस दाख़िल थियण बाद 3 ॼणनि गिरफ़्तारी के ख़ौफ़ में हैदराबाद पहुची वकील मार्फत अदालत से रुजू कयो हो। कैमरामैन मोहसन अली सां गॾु शबीर अबड़ो, रोज़ाना धरती न्यूज़, हैदराबाद।